musiclist.com. Royalty-free music for marketing and promotional videos. साबिक़ वफ़ाक़ी वज़ीर मरहूम मीर इमरान ख़ान बजाणी जे फर्ज़ंद फेडरल मेंबर पाकिस्तान पीपल्स पार्टी मीर इमरान ख़ान बजाणी पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त ज़िले कशमोर कंधकोट जी बलदीयाती इलेक्शन में मुस्बत सोच ऐं अवामी ख़िदमत जो जज़्बो रखंदड़ उम्मीदवारनि जी भरपूर हिमायत कंदुसि। मीर इमरान ख़ान बजाणी ज़िले कशमोर कंधकोट जी आवाम खे मुखातिब थींदे अपील कई त अवां माज़ी में वोट ॾेई जंहिं उम्मीदवारनि खे कामयाबु करायो ऐं जेके अवां जी उमेदनि ते पूरा न लथा ऐं अवाम जी ख़िदमत कोन कयाऊं उन्हनि उम्मीदवारनि खे वोट न कयो। उनजो वधीक चवणो त आउं पंहिंजे भाइरनि ऐं पुट खे इन करे उम्मीदवार तौरु न बीहारियो छाकाणि त आउं सम्झां थो त टाउन यूसी ऐं वार्डनि ते लोकल माण्हुनि जो हक़ु आहे। हुन आख़िर में चयो त मरहूम मीर इमरान ख़ान बिजराणी ऐं उनजे पुटनि जो किरदारु ऐं अवामी सियासत इलाइक़े जी अवाम आॾो हिकु खुलियल किताबु आहे ऐं उन्हनि हमेशह ज़ुल्म ऐं जबर जी मुखालफ़त कंदे मज़लूमनि जो साथ ॾियण सां गॾु अवामी ख़िदमत जी भलाई लाइ सियासत सां गॾु ख़िदमत बि कई आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।